नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलाऊं त मेहड़ फरीदाबाद भरिसां जाड़ावाह ते पुलिस गश्त दौरान पुलिस मोबाइल ते नामालूम फ़ौरन सिधी फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में ASI मोहम्मद हयात सोलंकी गोली लॻण सबब सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलाऊं त मेहड़ फरीदाबाद भरिसां जाड़ावाह ते पुलिस गश्त दौरान पुलिस मोबाइल ते नामालूम फ़ौरन सिधी फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में ASI मोहम्मद हयात सोलंकी गोली लॻण सबब सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मेहड़ मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अतहर गोरड़। जी राजा अतहर, छा तफ़सील आहिनि? जी ज़रा बिल्कुल मेयर लग फरीदाबाद जाड़ावाह ते पुलिस गश्त दौरान रस्ते सां बीठल फ़ौरन पुलिस मोबाइल मथां सिधी फायरिंग करे ॾिनी आहे, जंहिंजे नतीजे में ASI मोहम्मद हयात सोलंकी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे पुलिस अहलकारनि गणती जोगी हालत में मेयर इतालका अस्पताल आंदो वियो, जितां फर्स्ट एड खां पोइ लाड़कानो सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त होॾां फरीदाबाद पुलिस पारां ॻोठ ख़ुदाबख़्श ख़ासकेली खे कड़ो चाढ़े छॾियो ऐं दादू ज़िले मां वधीक पुलिस नफ़री तलब करे सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। जी।